नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु क्वेश्चन पुछणो आहे। हा। त चवंदा आहिनि कि भक्ति माण्हू भॻवान खे यादि कंदा आहिनि हा। त दुख में यादि कंदा आहिनि, जॾहिं दुख अशांति हूंदी आहे हा। तॾहिं माण्हू भॻवान खे पुकार कंदा आहिनि। हा। ऐं तव्हां ॿुधायो कि सतयुग में त सुख ऐं शांती हूंदी आहे ऐं उन टाइम उन युग में सभु देवी देवता हूंदा आहिनि। हा। त उहे देवी देवता छा भॻवान खे यादि कोन कंदा हुआ? उन टाइम ते का भक्ति कोन हूंदी हुई? हा, ॾिसो, जो पाण स्वास्तिक खे भई सम्झायोसीं त हुनमें चयोसीं न भई पहिरियों भाग हूंदो आहे न जो देवी देवताउनि जे धर्म वारनि जो। पहिरियों ऐं ॿियों भाग में देवी देवता रहंदा आहिनि। त भई हाणे माण्हू देवी देवताउनि खे पूजनि था सुख शांति संपत्ति जे लाइ, त उन दुनिया में उहे ई हुया, उन्हनि जो ई राज्य हुयो, त उते दुख शांति त हुई नी, संपत्ति बि सभु हुई। त पर ॻायल बि आहे, दुख में सिमरन कंदा आहिनि भॻवान खे। त हुन दुनिया में दुख हुयो ई न, त माण्हू भॻवान खे यादि ई न कंदो हुयो। छो भई पाण सुबुह सुबुह जो उथूं था, भॻवान खे छो था यादि करूं? असांजो इहो कमु कजां, असांजो ईअं, ऐं कोई कंहिंजी रिगार्ड बि थींदो आहे भई सुबुह सुबुह जो असांजे भॻवान खे असां नमस्ते करूं, उहो रिगार्ड बि थींदो आहे। लेकिन हिन दुनिया में छा आहे कि आहिनि ख़ुदि ई आत्मा संपन्न आहे, संतुष्ट आहे, मतिलबु सर्वशक्तिवान आहे, ऐं उन्हनि खे उहो राज्य मतिलबु उहो दुनिया खे ठाहे ॾिनी, स्वयं भॻवान परमात्मा ई संगम ते अची करे उन्हनि खे अहिड़ी दुनिया ठाहे करे एतिरी शक्ति ॾेई आहे कि भई मां तव्हांखे शक्ति ॾेई थो वञा, हिन दुनिया खे संभालजो, हिन दुनिया में सुख शांति दुख अशांति न अचे, उन जे लाइ परमात्मा उन आत्माउनि खे शक्ति ॾेई। हाणे संगम जीअं कलयुग जो अंत थो हले न, त हाणे ॾेई करे भॻवान हली वेंदा। त सतयुग में आत्मा ख़ुदि ई हेॾी संपन्न हूंदी आहे कि उनखे यादि ई न ईंदी आहे भॻवान जी। लेकिन द्वापर खां जॾहिं आत्मा जी शक्ति ख़तम थी, जॾहिं आत्मा ख़ुदि खे भुलिजण लॻी कि मां हिन शरीर खे हलाइण वारी मां शक्ति आहियां, त उहा शक्ति जॾहिं विकारनि जे वश अची वई, विकार उल्टी शक्ति, नेगेटिव चईंदा आहिनि न, बुरी शक्तियुनि जे वश अची वई। त बुरी शक्ति उन्हनि खे पंहिंजे वश में करनि थियूं, त आत्मा ख़ुदि खे बि भुलिजी थी वई, ख़ुदि जी शक्तियुनि खे बि भुलिजी थी वई। त हुनखे पोइ हुन भॻवान खे यादि करणु शुरू कई। भई जीअं ॿार खे माउ पीउ संभराए करे खेॾण लाइ मोकिले, त कॾहिं रोईंदो, कॾहिं माउ पीउ खे यादि कंदो? जॾहिं हुनखे कोई परेशान कंदो या कोई चीज न ॾींदो, या जॾहिं हुनखे तकलीफ़ थींदी तॾहिं यादि कंदो। ईअं ई हाणे जे समय परमात्मा असांखे तयार करे सतयुग में खेॾण लाइ मोकिलियईं, त सतयुग में त आराम सां हिक ॿिए सां सुठी तरह खेॾूं पिया। द्वापर में जॾहिं धर्मनि जी वृद्धि थी ऐं इहे बुरायूं आयूं, त आत्मा कंहिंखे संकट हुई? हा, भॻवान। लेकिन वो ख़ुदि खे भुलिजी वई ऐं वो इहो बि भुलिजी वई कि मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे, त मां पंहिंजे पीउ खे त यादि करनि। त हुन भॻवान जे ईश्वर जे नाम सां, भई उहो वॾो आहे, छो जी उनखे शक्ति ख़तम थी वई न, ख़ुदि खे बि भुलिजी वई, त बाप जे बदिले ईश्वर ऐं भॻवान जे नाम सां यादि करणु लॻी। ऐं पहिरियों पूजा शुरू थींदी आहे निराकार परमात्मा जी शिवलिंग ठाहे करे, छो जी निराकार खे त शरीर अथसि न, त हुनजो लिंग ठाहे करे पोइ आत्मा आहिनि उन्हनि खे पूजण आदि शुरू कयो। ॾिठो हूंदो सीरियल्स में बि पहिरियों राजा आहिनि, सभिनि जे महलनि में पंहिंजो पंहिंजो शिवलिंग हूंदो हुयो। मूर्ति पूजा पहिरियों न थींदी हुई, न ही शास्त्र आदि एॾा हूंदा हुया, न ही मूर्तियूं हूंदियूं हुयूं, न ही न तत्व पूजा थींदी आहे, न ही यज्ञ तप। पहिरियों सिर्फ़ु कंहिंजी पूजा थींदी हुई? निराकार। हा,
निराकार परमात्मा जो लिंग रूप ठाहे करे पूजता हुया। तो सोमनाथ मंदिर आहे उहो बि पहिरियों पहिरियों उहो ई मंदिर ठहियो आहे। पोइ धीरे धीरे आत्माउनि हिन देवी देवताउनि जी पूजा शुरू कई। भई पहिरियों त दुख हुयो, सुख शांति जे लाइ परमात्मा खे यादि कनि। पोइ धीरे धीरे संपत्ति बि घटिजी वई। त आत्माउनि खे इहे त थोरो स्मृति रहंदो न, भई देवी देवताउनि जे राज्य में संपत्ति हुई। त पोइ हुननि पहिरियों पहिरियों लक्ष्मी नारायण राम सीता खे पूजणु शुरू कयो। छो? ताकी असांजे घर संपत्ति अचे। हाणे बि लक्ष्मी जो पूजन कंदा आहिनि न, महालक्ष्मी जो, चईंदा आहिनि असांजे घर संपत्ति अचे। छो? छो जी हिननि जे समय संपत्ति हुई त माण्हू हिननि खे यादि कंदा आहिनि कि भई इन्हनि में एॾी शक्ति हुई कि हिननि जी दुनिया में संपत्ति हुई। त इहे हिननि खे असां यादि कंदासीं त असां वटि बि संपत्ति ईंदी। पोइ हुन खां पोइ हिननि यज्ञ तप, जीअं सन्यासी धर्म आयो न, पोइ इहे यज्ञ तप आदि शुरू कयनि, शास्त्र आदि ठहिण। भई सन्यासी जंगल में वञी करे एॾो छा करनि उते वञी। त उते वञी करे जेतिरो बि उहो भॻवान खे यादि कंदा हुया। त जंहिंजी बुद्धि में जेको अचे पोइ उहो शास्त्र ठाहे करे लिखी पिया छॾनि। पोइ उहो ई माण्हुनि पढ़णु शुरू कयो। भई ईअं ईअं करो त तव्हांखे सुख शांति मिलंदी, संपत्ति मिलंदी, इहो थींदो उहो थींदो। त धीरे धीरे ईअं भक्ति जी वृद्धि शुरू थी। हाणे त शास्त्र कॾहिं लिखिया विया? शास्त्र द्वापर में ई लिखियनि, पर पहिरियों पहिरियों जीअं द्वापर जी शुरूआत में न, थोरी समय देरी खां, जे शिव जी पूजा, देवी देवताउनि जी पूजा, पोइ माण्हुनि जॾहिं इअ घर बार छॾे करे माण्हू जंगल में वेंदा हुया। भई जंगल में बि सॼो ॾींहुं तप थोरी कंदा। कुझु त भई पाण भक्ति कंदा आहियूं या कुझु भॻवान खे यादि कंदा आहियूं त पंहिंजी बुद्धि में कुझु कुझु ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि सम्झ में। त जंहिं उद्देश्य सां उहे भॻवान खे यादि कंदा हुया त हुते त शांती हूंदी। शांती में त ॿियो पाण खे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि। पाण सोचूं त चईंदा आहिनि न, शांती में वेही करे पढ़ाई पढ़ो त बुद्धि में ईंदव, सम्झ में ईंदव। ये साइंटिस्ट बि छा कंदा आहिनि, शांति में वञी करे ये रिसर्च कंदा आहिनि ताकी बुद्धि में नई नई ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। तॾहिं त हीअं रिसर्च। त उअं ई सन्यासी बि जॾहिं जंगल आदि में वेंदा हुया, तप आदि कंदा हुया, त उन्हनि खे बि कुझु कुझु नई नई ॻाल्हियूं ईंदियूं हुयूं। भई माण्हुनि जो दुख कीअं घटि थिए, हिन दुनिया में एॾो दुख छो आहे, पहिरियों छा हुयो, इहे सभु ॻाल्हियूं जंहिंजे जंहिंजे बुद्धि में जो जो अचे पोइ उन्हनि लिखी करे पोइ माण्हुनि खे ॾींदा हुया। अलॻि अलॻि शास्त्र ठही विया आहिनि। ॿियो अलॻि अलॻि धर्म वारा हुया त उहो बि पंहिंजो, जीअं सभिनि जे धर्म जो अलॻि अलॻि शास्त्र आहे ई सही। त ईअं ई हिननि भारतवासी बि जेका देवी देवता धर्म पुनर्जन्म वठी वठी करे जॾहिं द्वापर युग खां आया त पहिरियों परमात्मा जी पूजा कयनि, ख़ुदि जी। भई ख़ुदि ई त उन धर्म मां आया न, पोइ पंहिंजे धर्मनि जी मूर्तियुनि जी पूजन। पोइ उन्हनि खे जेतिरी जो बि सम्झ में अचे पोइ उहो सभु लिखी करे एॾा शास्त्र आदि ठाहे करे पोइ हाणे त ॾिसो माण्हू हुन सभिनि खे थो पूजे जंहिंखां हुनखे कुझु मिले थो। भई सूर्य चांद, पाणी, धरती, गायूं न, जंहिं हा जंहिं प्रकृति, जंहिंखां जेको बि मिले थो उन्हनि खे उहो माण्हू जो देवता भॻवान नाम टाइटल बि ॾिसो केॾो वॾो वॾो था ॾियनि न। मनुष्य सुख थो मिले न। हा, सुख थो मिले। भई भॻवान जो इहो गुण त आहे कि उहो सुख शांति ॾींदो आहे, लेकिन अॼुकल्ह मनुष्य आत्मा ख़ुदि खे बि एॾो भुलिजी वई, भॻवान खे बि भुलिजी वई, एॾो मुंझिजी वई आहे कि कहिड़ी बि प्रकृति, जीव जंतु या मनुष्य आत्मा सां उनखे कुझु बि सुख मिले थो थोरी हिकु सेकेंड जे लाइ बि त उनखे उहो भॻवान जो हा, ऐं उहो टाइटल ॾिसो केॾो वॾो, भॻवान जो टाइटल ॾिसो।
न हुनजे रूप में उनखे पूजे थी। त इहे जॾहिं अहिड़ी हालत थी वेंदी आहे न मनुष्य आत्मा जी, तॾहिं परमात्मा जो इन धरती ते अवतरण थींदो आहे। उहो ख़ुदि जी स्वयं पंहिंजी यथार्थ पहचान ॾींदो आहे। त हाणे अधु द्वापर ऐं कलयुग में त माण्हुनि भक्ति करे करे भॻवान खे यादि करे करे उनखे सॾु कईं। त जेको माण्हू हाणे हेॾा सारा माण्हुनि खे पूजनि था, उहे छो था पूजनि? छो जे भॻवान खे ख़ुदि जो शरीर कोन अथसि, त भॻवानु पंहिंजी शक्ति जे ज़रिए तव्हांजी मदद करे थो। कॾहिं प्रकृति द्वारा थो करे, कॾहिं पशु पक्षियुनि जे द्वारा थो करे, कॾहिं के मनुष्य आत्मा जे द्वारा थो करे। लेकिन करण वारो केरु आहे? तव्हांजी मदद करण वारो उहो आहे। थींदो न, करन करावनहार उहो आहे। कराए कंहिंखां बि थो, लेकिन पंहिंजे बुद्धि में ये स्मृति हुजणी खपे कि ये परमात्मा ई मुंहिंजी मदद कई हिन द्वारा। त यादि हुनखे भॻवान सम्झण लॻंदा आहियूं। हा, पाण यादि हुनखे ई करो, निराकार परमात्मा खे। भले कंहिंजे बि ज़रिए पाण खे मदद करे थो, पंहिंजे अंदरि हुनजे लाइ शुक्रिया हुजणो खपे, लेकिन यादि हुन परमात्मा खे ई करणो खपे। त तव्हां जीअं पुछो न भई भक्ति कॾहिं खां उहो भक्ति कंदा हुया, त उहो भक्ति न कंदा हुया छो जो उन्हनि वटि सभु कुझु हुयो। हाणे द्वापर खां शुरू थी ऐं हाणे त अति थी वई आहे। छो जे हाणे मनुष्य आत्मा वटि कुझु बि कोन्हे, न सुख आहे न शांती आहे। संपत्ति आहे हुन में बि दुख आहे, रोटी पाणी मिले त हुन में बि दुखी आहे न। कॾहिं इहे ज़्यादा खाई छॾियो त बि तबियत ठीकु न, मतलब कुछ खाऊं था वो भी सोचे करे खाऊं। छो ऐं एॾी बीमारियूं बि छो थी थियनि? छो कि पाण अॼुकल्ह यथार्थ पहचान करे भॻवान खे यादि करे उहो अन्न नथा खायूं। हुनखे यादि करे पाण हुन जो शुक्रिया न करे ॿियनि जो शुक्रिया करे करे पाण सभु कुझु जीवन में यूज़ करूं था, त पाण खे सुख बि ओतिरो ई थो मिले। अगरि हुनखे सदा शुक्रिया करे पाण सभु कुझु खाईंदा पींदासीं ऐं कर्म कंदासीं त सदा जे लाइ सुखी रहंदासीं। जी, ठीकु आहे। जी दीदी। हा।